رسوله الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد يا أيها الذين آمنوا اذكروا الله ذكرا كثيرا وسبحوه بكرة وأصيلا صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی ان آیت کے اندر مومنن سا مخاطب تھیندے فرماयो आहे ईमान वारो पंहिंजे रब करीम जो नालो वठंदा कयो, ज़िक्र कंदा कयो. एतिरो ज़िक्रन कसीरा, तमाम घणो ज़िक्र कंदा कयो. बुज़ुर्गनि इन जे तफ़सीर में ही लफ़्ज़ बि लिखिया आहिनि त अल्लाह ताला जो ज़िक्र एतिरो कयो, एतिरो कयो, एतिरो कयो जो माण्हू तव्हांखे चरियो चवनि. वसब्बिहूहु बुकरतम व असीला, सुबुह शाम अल्लाह जो नालो वठंदा कयो. ये सब ॻाल्हियूं ही सबक़ थियूं सेखारनि त अल्लाह ताला जे नाले सां मुहबत कयो, पोइ जंहिंसां मुहबत थींदी आहे उनखे घणो सारबो आहे. इन ते बुज़ुर्गनि लिखियो आहे मजनूअ जो अंदाज़. मजनूअ जी लैला सां मुहबत हुई, जिथे किथे लैला जो नालो वठंदो हो. उनजे घर जे चौधारी चक्कर ॾींदो हो, भितियुनि खे चुमियूं ॾींदो हो. कंहिं पुछियुसि त भित में छा रखियल आहे? चई इहे भितियूं मुंहिंजे लैला जे घर जूं आहिनि. लैला जे घिटीअ मां को कुतो टपी ईंदो हो त उनखे चुमियूं ॾींदो हो, उनजे पेरनि खे चुमियूं ॾींदो हो. अड़े चरियो छो आहे छा? कुते खे चुमियूं, कुते जे पेरनि खे चुमियूं. चई न, तोखे कहिड़ी ख़बर, हे उन गलीअ मां टपी आयो आहे जंहिं गलीअ मां मुंहिंजो महबूब टपंदो आहे. उनजे इश्क में एतिरो अंधो. हिकिड़े दफ़े वारीअ जे वॾे दड़े ते वेही करे उन ते ईअं वारीअ ते हथ घुमाए सिधी करे पोइ उन ते लिखे पियो वेठो. कंहिं सियाणे माण्हू अची करे ॾिठुसि. अड़े मजनू शीदा, छा थो करीं? केॾे वेठो तो ख़त लिखी, कहिड़नि ख़्यालनि में गुम आहे? चई त मां लैला जे नाले जी मश्क थो कयां. चई हुनखे ख़बर आहे त तूं हुनजो नालो थो लिखीं? चई भले न हुजेसि ख़बर. चई पोइ तोखे फ़ाइदो? चईंसि मां हिनखे वरी लिखी वरी ड्राहियां थो, वरी लिखी वरी ड्राहियां थो. इहा लैला जे नाले जी मश्क थो कयां त मुंहिंजे दिलि में उनजी मोहबत अञा वधे थी. असां पंहिंजे रब जो ज़िक्र ऐं नालो वरी वरी वठंदासीं त असांजे दिलि में रब जी मोहबत कोन ईंदी. कंहिं सियाणे माण्हूअ चयो त हिन जो लैला सां एॾो इश्क आहे, ॾिसां त वञी भला लैला आहे कहिड़ी. ॻोल्हींदे 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 पुछा कंदे उनजे घर जॾहिं पहुतो, पुछा कई दफ़ा लैला कहिड़ी आहे जंहिं ते मजनू मरंदो आहे? घर वारनि ॿुधायसि ओ या अटो थी ॻोहे वेठी. हे वेझो वञी करे जो हीअं ॾिठईंसि, अड़े हीअ त कारी कोझी. ॾिसी करे चवणु लॻो त तो में त कुझु बि कोन्हे, मजनू हरू भरू तो ते मरंदो आहे. रंग जी कारी, वसफ़नि जी बि कोझी. चई त न न न न, तो वटि मजनू वारियूं अखियूं कोन्हनि. मजनू वारियूं अखियूं हुजनि हा तोखे त पोइ तोखे दुनिया जे सभिनी शयुनि खां वधीक ख़ूबसूरत मां नज़र अचां. इतां मालूम थिए थो त असांखे रब जे ज़ात खे सुञाणण वारियूं अखियूं कोन्हनि. असां दुनिया जे सभिनीनि शयुनि खे सुञाणे था वठूं पर पंहिंजे रब खे न सुञातो आहे. रब जे ज़ात खे सुञाणूं आहे त एॾा गाफ़िल न हुजऊं हा. अल्लाह जे नाले वठण खां, सुहिणे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद पढ़ण खां एतिरा गाफ़िल न हुजऊं हा. तॾहिं त बुज़ुर्गनि लिखियो आहे, तमन्ना दिल किताब जो नालो आहे. उन किताब वारे लिखियो आहे त पुराणे ज़माने में जॾहिं हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जी दौर ख़िलाफ़त शुरू थी
हज़रत हसन बिन अली रज़ी अल्लाह ताला अन्हु उन पंहिंजे हुकूमत खां इस्तीफ़ा ॾिनी, दस्तबरदार थियो। पोइ रस्ते खां वञे पियो त मजनू मिली वियो रस्ते सां। मजनूअ खे ॾिसी करे, मजनूअ जो असुल नालो हो कैस, ॾिसी करे चयईंसि त कैस यार मां हुकूमत छॾे ॾिनी मां। हज़रत हसन साईं तो चएसि कैस यार मां हुकूमत छॾी। चयईंसि छो वॾा, हुकूमत त तोखे ठहे पई न, तूं अली साईं जो बचिड़ो हुई, तोखे हुकूमत ठहे पई। चई बसि हुकूमत उनखे ॾिनमि जंहिंखे ठहे पई, बसि मां हुकूमत छॾी। चयईंसि जे इहा ॻाल्हि कई त पोइ हुकूमत त लैला खे पई ठहे। गुफ़्तो ठहियो ई कोन, हुन खणी चई छॾियो तकड़ में त पोइ हुकूमत त लैला खे पई ठहे, उनखे ॾियां। त हिन चयोसि, हज़रत हसन साईं चयोसि त अंत मजनून, सफ़ा तूं पागल आहीं लैला जे इश्क में, सफ़ा अंत मजनून, तूं सफ़ा दीवानो आहीं। उन ॾींहं खां वठी हिन जे मथां नालो पियो मजनू 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 मजनू, न त असुल नालो कैस हुअसि। इन मोहब्बत हुनखे मजनू कयो हो। पर बुज़ुर्गनि चयो आहे, अल्लाह ताला न क़ुर पाक में इंसान खे सेखारियो आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू उज़्कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा, एॾो कसरत सां एतिरो घणो अल्लाह जो नालो वठो जो माण्हू तव्हांखे मजनू चवनि, चरियो चवनि। दुनिया जी मोहब्बत में माण्हू मजनू थी थो वञे, अल्लाह जे मोहब्बत में न थिए। तॾहिं त कंहिं बुज़ुर्ग तहक़ीक़ कई त मजनूअ जो अंदाज़ो त थियो हिनखे मजनू छो चयो वियो, छो त इश्क में अंधो। लैला खे लैला छो चयो वियो, कंहिं मालूमात कई त हुनजे पीउ मां हुनखे ॿुधायो त हीअ ॼाए ॼम खां रंग जी कारी हुई, राति जी ऊंदहि बि कारी हूंदी आहे। पोइ राति सां तशबीह ॾींदे, राति खे अरबीअ में लैल चइबो आहे, राति सां तशबीह ॾींदे हिनखे लैल मां लैला 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 कयोसीं, माना कारी 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 राति। छा मजनू छा लैला, पर उन्हनि जे इश्क जो अंदाज़ जेको आहे सॼी दुनिया में मशहूरु आहे। अल्लाह ताला इंसाननि खे ईअं सेखारियो आहे त तव्हां मजनू थी पओ, अल्लाह ताला जे ज़ात खे लैला सम्झो। जंहिं वटि अखियूं मजनू वारियूं हूंदियूं, उहो रब तबारक व ताला जे ज़ात खे जॾहिं उन पातो हासिल कयो, तॾहिं हिन दुनिया व माफ़िया सभिनी खां हुनजी दिलि फिटी वेंदी। अल्लाह ताला जो नालो मोहब्बत सां वठिजे। तॾहिं त किन बुज़ुर्गनि लिखियो आहे न, जॾहिं अल्लाह जो नालो वठंदे माण्हू पाण खे पाबंद बनाईंदो आहे, हेर कंदो आहे, सुबुह शाम अल्लाह जो नालो वठंदो आहे, ज़िक्र कंदो आहे, इन ज़िक्र जो मिठास जॾहिं हुनखे अची वेंदो आहे न, पोइ पाण सुतो बि पियो हूंदो न त बि ज़बान पई कंदी अल्लाह 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 अल्लाह। अञा निंड पियो हूंदो न त बि हुनजी दिलि पई कंदी अल्लाह अल्लाह अल्लाह, धड़कन हुनजी दिलि मां बि महसूसु थींदी। त क़ुर पाक जूं इहे आयतूं, इहे अल्फाज़ असांखे सबक़ था ॾियनि त तव्हांजो संद संद अल्लाह जे ज़िक्र में जागी उठे, तव्हांजे जिस्म जो जोड़ जोड़ अल्लाह ताला जे ज़िक्र में ख़ूब भरिजी पए। पर अफ़सोस असां पंहिंजे हुन रब करीम खां गाफ़िल आहियूं। गुनाह त कंदा आहियूं, नाफ़रमानी त कंदा आहियूं, माफ़ी त कोन वठंदा आहियूं, पर रब तबारक व ताला जे ज़ात जी आॾो पंहिंजो पाण खे शर्मसार करे पेश बि कोन कंदा आहियूं। कॾहिं कॾहिं न असांजे ई हिन मुआशिरे में असांजो को मातहत, कंहिं वॾेरे जो नौकर, कंहिं दुकानदार जो मुलाज़िम, कंहिं फैक्ट्री वारे जो को मातहत मुलाज़िम नौकर चाकर ॾोही थी पवंदो आहे, त पोइ उनजी जॾहिं पेशी थींदी आहे पंहिंजे वॾे वटि, पोइ जे पंहिंजे ॾोह ते बज़िद हूंदो आहे, न न मां इहो ॾोह कयो ई कोन्हे, मां मस्जिद जो कखु आहियां, असां अहिड़ा ॾोह कयूं ई कोन। जेकॾहिं ईअं ज़िद कंदो आहे त वधीक सज़ा खाईंदो आहे। तूं वरी हिकु ॾोह कयो थी ग़लती, ॿियो वरी मञी कोन थो, पोइ जो उहो ॾोह कंहिं न कंहिं तरह सां हुनजे मथां साबित थींदो आहे, पोइ हुनजी हड़ ई वई हुनजी। पर जेकॾहिं पहिरियां ई एतिराफ़ करे वियो, हा साहब मूंखां इहा ग़लती थी वई आहे, दुनिया में ई जेकॾहिं कोई मञींदो आहे त चवंदा आहियूं छॾ यार बसि पंहिंजो ॾोह मञे थो, ठीकु आहे। गाॾीअ वारो रस्ते तां वञे पियो, कंहिं माण्हूअ खे लॻी वियुसि ठूशो, ठोकर जो लॻो त हमराह वञी किरियो, पाण बि लही करे हुन हमराह खे उथारे करे चई यार मूंखे माफ़ कजां, मुंहिंजी ग़लती आहे। जेको किरियो ठोकर लॻो, हुन हमराह खे अहिड़ो धकु लॻो जो रहिड़ो अची वियुसि, रत पई वहे। पर हिन चयोसि यार मूंखे माफ़ कजां, मुंहिंजी ग़लती आहे। हिन चयोसि भाउ ख़ैरु आहे, को मसइलो ई कोन्हे, ठीकु आहे।
सिर्फ़ु मञण सां, पर जे हे चए सा त यार ॾिसी कोन थो घुमी, त पोइ चए सा त ॾिसी मां कोन थो घुमायां, तूं मसालो वधे आहे। दुनिया जा हज़ारों मिसाल आहिनि जेको पंहिंजो ॾोह तस्लीम कंदो आहे। अलाए केॾा खून माफ़ थी वेंदा आहिनि। असां कहिड़ी दुनिया में था रहूं जो पंहिंजे रब जे ज़ात जा ॾोह पंहिंजे पाण खे पेश कोन था कयूं, या रब तबारक व तआला जे ज़ात जा ॾोह पंहिंजे ॾोहनि जो एतिराफ़ कोन था कयूं। जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो, रिवायत जे अंदरि अचे थो, अल्लाह ताला इंसाननि खे जॾहिं पंहिंजे अदालत में बीहारींदो, उन्हनि जो हिसाब किताब कंदो, पोइ इंसान जी आदत हूंदी आहे न, दुनिया में ग़लती कंदो आहे, पोइ चवंदो आहे न मां भा न मां, मूंखे ख़बर ई कान्हे, न मञींदो आहे, उते बि ईअं कंदो। अल्लाह तबारक व तआला उनजे ॾोह खे मंझराइण जे लाइ मुख़्तलिफ़ बहाना हीला हलाईंदो। मलाइक बीहारींदुसि, चवंदो न न इहा इन्हनि जी लिखत आहे, मुंहिंजी कान्हे। आमाल नामे वारो किताब ॾींदुसि, इहो इन्हनि लिखियो, मां कोन लिखियो। अल्लाह तबारक व तआला उहा मूवी, उहो मंज़र ॾेखारींदुसि, चवंदा इहा इन्हनि भरी आहे, अलाए कीअं डुप्लीकेट करे, मूंखे ख़बर न आहे, मां न आहियां अहिड़ो। अल्लाह ताला वरी उनजा हथ पेर बंदि करे, ज़बान बंदि करे, उज़वनि खां संदनि खां ॻाल्हाईंदो। पोइ हे वरी इंसान पंहिंजे संद जिस्म जे हथनि पेरनि सां ॻाल्हाए करे चवंदो, छा मां तव्हांजे लज़त ज़ाइक़े ख़ातिर ॾोह कोन कयां, तव्हां बि अॼु मूं ते बको था। पोइ उज़वा चवंदासीं त असांखे कहिड़ो वातो, असांखे कहिड़ी दिलि ऐं ज़बान हुई, तो पंहिंजे मफ़ाद ख़ातिर असांखे पे इस्तेमालु कयो। उन महिल शर्म सां कंधु झुकी पवंदुसि। क़ुरान पाक फरमाए थो, फ़अतरफ़ना बिज़ुनूबिना फ़हल इला ख़ुरूज मिन सबील। उन वक़्तु ईअं कंधु झुकी वेंदुसि, पंहिंजे ॾोहनि जो एतिराफ़ कंदो, पोइ चवंदो त आहे को निकिरण जो रस्तो, आहे को बचाव जो तरीक़ो, त ॿुधायो त मां निकिरां, जान छॾायां इन रुसवाईअ मां। मुंहिंजा भाइरो, क़ुरान पाक जा इहे अल्फाज़ अल्लाह ताला क़यामत जे उन ॾींहं खां पहिरियां ॿुधाए छॾिया आहिनि त मुंहिंजे महबूब जा उम्मती इत संवारे अचनि पाण खे। हुते पोइ कोई निकिरण जो रस्तो कोन्हे, हिते हज़ारों रस्ता आहिनि। तौबा करण जो रस्तो आहे, इस्तिग़फ़ार जो रस्तो आहे, माफ़ी तलाफ़ीअ जो रस्तो आहे, कंहिंजो हक़ खाधल आहे उनखे पराओ हक़ ॾेई छॾिजे रस्तो आहे। हज़ारों रस्ता मौजूद आहिनि पंहिंजी जान छॾाइण जा। पोइ कुझु बि कोन थींदो जॾहिं अखि ॿूटिजी वई त। तॾहिं अल्लाह ताला जो नालो घणो वठिजे, परावा हक़ रहियल हुजनि, अदा कजनि। अल्लाह ताला जे अहकामनि जी, पंहिंजे सुहिणे करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी इताअत कजे, हिक हिक सुन्नत खे ज़िंदह कजे। असुल ज़िंदगी आहे इहा। इन खां सवाइ जेका ज़िंदगी आहे उहा त हैवाननि जी आहे। अल्लाह ताला तव्हां असांखे हक़ीक़ी इंसानियत नसीब फरमाए, हैवानियत खां बचाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।